अस्सलामुअलैकुम दोस्तों, सौ सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकर असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नई एपिसोड में ॻोठ वारा सभु ख़ुशि हूंदा। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ नई एपिसोड में मुजेरी जेको आहे शहर वेंदो, पंहिंजी पटपटी कढंदो ऐं जेको आहे ॻोठ वारा हुनखे धिको ॾींदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ वारा जेको आहे सो हाणे ख़ुशि थियणु लॻंदा ऐं पंहिंजो जेको आहे सामान जेको अथनि उहो खपाइणु लॻंदा। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायूं त वसायो जेको आहे शहर वेंदो नौकिरी करणु ऐं चवंदो त मां एॾा पैसा कमाईंदुसि जो सॼे ॻोठ वारनि खे खाराईंदुसि। ऐं उॾां वरी तव्हांखे ॿुधायूं त खड़पील जेको आहे सो उहो जेको आहे पैसनि जी तंगी जे करे सख़्तु परेशान हूंदो ऐं मोर हुनखे चवंदो त अधा परेशान छो थो थी, जॾहिं मां वेठो आहियां त असां किथां न किथां करे वठंदासीं ऐं जेको आहे रोज़ी ॾियण वारो अलाह आहे त पोइ तव्हां परेशान छो पिया थियो। ऐं होॾां तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे तूं जेको आहे पंहिंजी घरवारी खे चवंदो त जेको आहे मुंहिंजी भेण आई संग वठणु, तंहिंखां पोइ हुनजी घरवारी चवंदसि त जेको आहे फ़िलहालु असां हुनखे आसिरो न ॾींदासीं संग जो, जेसि ताईं का वस न थिए तेसि ताईं असां हुनखे मुकमिल जवाबु ॾींदासीं। उन खां पोइ तूं चवंदसि त जी सरकार, जीअं तव्हां फरमाईंदो ईअं थींदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ जा जेके बि छोकिरा हुया उहे बीमार जेके बि हुया उहे हाणे ठीकु थी वेंदा। ऐं तव्हांखे ॿुधायो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में उहे बिल्कुलु ठीकु हूंदा ऐं हलणु फिरणु जहिड़ा थी वेंदा। ऐं ड्रामे में अञा थी सघे थो अॻिते कुझु हली मदद ऐं नवां अदाकार बि ईंदा। दोस्तों, अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु।